घोटकी सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कादरपुर शैंक बंद जो दौरो कयो, जिते सूबाई वज़ीर आपाशी जाम ख़ान शुरू ऐं सेक्रेटरी आपाशी ज़रीफ़ खोड़ो तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त कादरपुर शैंक बंद सूबे जे हसास तरीन बंदनि में शुमार थिए थो, जंहिं ते हर वक़्तु ख़तरे जा इम्कान हुजनि था। हुन आपाशी खाते खे हिदायत कई त बंद जे सभिनी कमज़ोर हंधनि ते मुसलसल निगरानी कई वञे ऐं जदीद टेक्नोलॉजी ज़रिए निशानदेही थियण बाद फौरी मरम्मत खे यकीनी बणायो वञे। वज़ीर आला सिंध चयो त 1973 जे महाबोड दौरान कादरपुर मेन बंद जो वॾो हिसो लुढ़ी वियो हो, जंहिं बाद मेल 1-2 खां 2-6 ताईं वारो हिसो कादरपुर शैंक बंद जे नाले सां बहाल कयो वियो। उनखे कादरपुर लूप बंद जे तहफ़ुज़ लाइ फ्रंट लाइन तौरु रखियो वियो आहे। हीउ बंद 5000 एकड़ ते पखिड़ियल ॻोठनि ऐं आबादी खे तहफ़ुज़ फ़राहम करे थो। सैयद मुराद अली शाह अवाम खे पिणु अपील कई आहे त दरिया सिंध जे वेझो रहंदड़ ॻोठाणा इंतज़ामिया जे ऐलान ते नज़र रखनि ऐं बरसाति खां या तूफ़ान जी सूरत में फौरी तौरु महफ़ूज़ हंधनि न मुंतक़िल थियण लाइ तयारु रहनि। इन मौक़े ते सूबाई वज़ीर इत्तलात शर्जीना मेमण, सूबाई वज़ीर ज़राअत सरदार मोहम्मद बख्श मेहर, सूबाई वज़ीर तवानाई सैयद नासिर हुसैन शाह, सूबाई वज़ीर सनत जाम इकरामुल्लाह खान धारीजो, सूबाई वज़ीर जाम, सूबाई वज़ीर बहाली मकतूम महबूब जमा, डिप्टी कमिश्नर मंजूर अहमद कुनरानी ऐं SSP घोटकी अनवर खेतरा समेत लाॻापियल खातनि जा ऑफिसर मौजूदु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।